पाण फरमायो आ बुखारी शरीफ में Ali Production. बुखारी शरीफ जो ॿियो पारो आ ऐं किताब सलात में हिकड़ी हदीस मुताज़ो पढ़ी अवां खे ॿुधायां दुरूद पढ़ंदा हलो हबीब जो फरमान ॿुधंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। खुदा जे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइल था अल्लाह जे ज़ात बाबरकात मूंखे 5 शयूं नसीब कयूं आहिनि। 5 सही बस 5 पाण फरमाइनि था 5 अहिड़ियूं जे ॿिए कंहिंखे कोन मिलियूं। हबीब खे त ख़ुदा जग ॾेई छॾियो, काइनात ॾेई छॾियईं, ख़ुदा ताला महबूब खे सॼे जहान जो सरदार करे मोकिलियो, पर पाण फरमाइनि था 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जे ॿिए कंहिंखे कोन मिलियूं। या रसूल अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था उनखे बि कोन मिलियूं। या हबीब अल्लाह तुंहिंजो ॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था उनखे बि कोन मिली। ऐं मुंहिंजा महबूब हज़रत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था उनखे बि कोन मिलियूं। 1,24,000 अंबिया अलैहिस्सलाम उन में अल्लाह जा मखसूस रसूल बि थी गुज़रिया, पर कंहिं बि रसूल खे, कंहिं बि नबीअ खे, कंहिं बि पैगंबर खे उहा शइ कान मिली आहे जेके 5 शयूं अल्लाह पाक मां मुहम्मद करीम जे ज़ात खे अता फरमायूं। साईं ॿुधायो उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? खुदा जो प्यारो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था सभ खां पहिरीं ॻाल्हि ही आहे त अल्लाह पाक जा प्यारा नबी ऐं अॻियूं उम्मतूं जेसीं ताईं नमाज़ मस्जिद में न पढ़ंदा हुआ त कान थींदी हुई। जेकॾहिं सफ़र में वेंदा हुआ त पाण सां काठ जी मस्जिद ठाहे खणंदा हुआ, तख़्ता हूंदा हुआ, नमाज़ जो टाइम थींदो हो उहे तख़्ता जोड़े वरी उन में नमाज़ पढ़ंदा हुआ, वरी हलंदा हुआ त उहो काठ मथे ते उठनि ते या सुवारीअ ते हूंदो हो, या वरी ज़मीन मिटीअ मां मस्जिद वारी हूंदी ही उहा मस्जिद जी मिट्टी बोरन में भरे खणंदा हुआ। जाते नमाज जो टाइम ईंदो हो उन जाइ ते विछाए नमाज पढ़ंदा हुआ। रब करीम जे ज़ात मुते करम कयो आहे, शुद्ध वजूद शे रहमतल लिल आलमीन मस्जिद ऊ शुद्ध हम रूए ज़मीन। अल्लाह पाक मूंसां करम कयो, अहिड़ो करम कई जो रूह ज़मीन ते मुंहिंजो उम्मती बनी हुजे, ॿारो हुजे, ओताक हुजे, दुकान हुजे, जंगल हुजे, रस्तो हुजे, किथे बि नमाज पढ़े नमाज क़बूल अथसि। फ़ाइदो आहे न अदा? भली बाग में बीठो हुजे, बनीअ में गुॾ बीठो कर, फसल में गाह बीठो लुण, बिज बीठो छट, हर बीठो हलाए, नमाज जो टाइम थी वञे, मुंहिंजा अदा तोखे अल्लाह पाक सहूलत करे ॾिनी आहे। मदीने वारे साईं जे सदके पाण फरमाइनि था बन्ने ते नमाज पढ़ तुंहिंजी क़बूल आहे। ओताक में पढ़, दुकान में पढ़, जिथे वणई तिथे पढ़, नमाज न छॾणी आहे, पढ़णी आहे। अल्लाह ताला ॿियनि नबियनि जे मथां सख़्ती कई, सिवाय मस्जिद जी नमाज कान थींदी ही। हबीब फरमाइनि था पहिरीं शइ अल्लाह ताला मूंखे अता फरमाई जो ज़मीन सॼी रूह ज़मीन मुंहिंजे लाइ मस्जिद बणिजी वई। इनाम त मिलियो नबी साईं खे, पर उन मां भाङो बि हुज़ूर जे उम्मत खे मिलियो। ये इनाम कंहिंजे लाइ थिया दा? सोणे साईं जे लाइ थिया न, नबी करीम लाइ थिया न साईं। महबूब जे सदके वरी उम्मत ते बि आसानी थी पई। ख़ुदा जे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त मुंहिंजो उम्मती जेकॾहिं बनी खेड़ींदे, हर हलाईंदे, महिनत कंदे, पंहिंजे कारोबार कंदे, ज़मीन में नमाज जे टाइम ते अल्लाह जो फर्ज़ अदा कंदो आहे, ख़ुदा ताला मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा प्यारा मलाइको मुंहिंजे बाने मुंहिंजे हबीब जे उम्मती ज़मीन खेड़ींदे मां अल्लाह खे सजदो कयो आहे, हिन जेतिरा ज़मीन में भितर खेड़िया आहिनि एतिरो हिन खे सवाब ॾेई छॾियो। जेकॾहिं के गाह वारी जाइ ते नमाज पढ़ी आहे, जेतिरा गाह जा सला फसल पोख बीठा मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे फरमाया थो एतिरनि सलनि तीलनि जेतिरो गाह जे दाणनि जेतिरो हिन खे सवाब अता फरमायो। केॾी ख़ुदा जी भलाई आहे। ऐं असां मुस्लमान नमाज खां पुठी रहा, असांखे नमाज ॾाढी तुखी थी लॻे। मुंहिंजा सोना महबूब जी ज़ात बाबरकात फरमाईंदा नमाज मोमिन जे लाइ नूर आहे,
नमाज मोमिन जे ईमान जी निशानी आ। नमाज इंसान खे दुनिया मां सकरात जे टाइम ते अल्लाह वटां ईमान वठी ॾींदी आ। नमाज कब्र जी रोशनी हूंदी आ। नमाज बदबख्त ऐं नेक बख्त जे विच ते, काफ़िर ऐं मुस्लमान जे विच ते हक़ीक़त जी निशानी आ। अल्लाह जो प्यारो हबीब करीम फरमाईंदो आ, जेको निमाज़ी हूंदो आ कब्र जे अंदर वेंदो आ, मलाइक पुछा करण ईंदा आहिनि तुंहिंजो रब कहिड़ो आ, तुंहिंजो नबी कहिड़ो आ, तुंहिंजो दीन कहिड़ो आ। त नमाज जे बरकत सां नमाज़ी चवंदो आ, दऊनी अन उसल्ली, ओ मलाइको मूंखां पुछाणो न कयो, छॾियो त मां नमाज पढ़ी वठां। मलाइक अर्ज़ कंदा आहिनि, या इलाहुल आलमीन, अजीब मानो आ, असां रब जे बारे में पुछऊं था, असां तुंहिंजे ज़ात जे बारे में पुछऊं था, नबीअ जे बारे में, दीन जे बारे में, मज़हब जे बारे में, पर ही तो चवे छॾियो त मां नमाज़ पढ़ां। मौला हिन खे छा कयूं? अल्लाह ताला फरमाईंदो, जेको मस्जिद में नमाज़ पढ़ंदो हो, झंग में नमाज़ पढ़ंदो हो, घर में नमाज़ पढ़ंदो हो, उनखे एॾी त नमाज़ प्यारी आहे जो कब्र में बि नमाज़ थो पढ़े। मां रब तव्हांखे चवां थो, क़यामत ताईं हिन तां पुछाणो माफ़ आ। दुनिया में आदत हूंदी, दुनिया में पढ़ंदा हूंदासूं, तॾहिं मुंहिंजा अदा कब्र में बि यादि ईंदी। तंहिंजे करे अल्लाह ताला तव्हां असांखे शल नमाज़ी बणाए, नमाज जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, मस्जिदूं आबाद कयो, नमाज़ूं पढ़ो। हबीब फरमाइनि था, पहिरीं पहिरीं अल्लाह जी नेमत पंजनि शयुनि मां इहा आहे जो रूह ज़मीन ख़ुदा मुंहिंजे लाइ मस्जिद बणाए छॾी। फ़ाइदो आहे न? ॿी शइ कहिड़ी? क़िबला आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ॿी नेमत हीअ मूंखे ख़ुदा ताला ॾिनी। अॻियां माण्हू वुज़ू कंदा हुआ, पाणी इस्तेमाल कंदा हुआ, पाणी खां सवाइ न तड़ लहे, पाणी खां सवाइ न को हुननि जो वुज़ू थिए। पर मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजे मथां एहसान फरमायो आहे, जेकॾहिं पाणी मुफ़ासिले जेतिरो परे आहे, मुक़रर शरीयत में मुफ़ासिलो आया, बीमार आहे, पाणी जे इस्तेमाल करण सां हुनखे तकलीफ़ थी वञे, या पाणी बि आहे पर थोरो महदूद तादाद में आहे, सफ़र जी हालत में आहे, पाणी खपाईंदो त खपी वेंदो, उञ बुख मरंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब तो फरमाए, रब मूं ते करम कयो, ओ मुंहिंजा उम्मती ज़मीन ते हथ हथ हणी हथनि खे साफ़ करे छंडे, पंहिंजे मुंहं खे मल, वरी ॿियो दफ़ो हथ हणी ॿाहुनि खे मल, तड़ जी नियत कर त तड़ लही वञई, वुज़ूअ जी नियत कर त वुज़ू थी वञई। फ़ाइदो आहे या न आहे? शाह साहब फरमाइनि था, वखर ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला, कल विहाए वसो कयो वखर वॾी अवेर, पर कन्ही घुमदे सैर वखर विकामी वियो। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह, सॼी मस्जिद अंदर ॿाहिरि विरांडे समेत, ॿाहिरि सहन समेत भरी पई आहे। मोहब्बत वारा गॾु थिया, दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पाण करी फरमाता है, ॿ शयूं आहिनि जेके अल्लाह ताला मूंखे अता फरमायूं। टीं शइ, या रसूला टीं कहिड़ी आहे? ख़ुदा जा बि पाण फरमाए थो, उहिल्लत लियल गनाइम। अॻियां नबी उन्हनि जा उम्मती जॾहिं बि लड़ाईअ ते वेंदा हुआ, जंग ते वेंदा हुआ, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे दीन जे सरबुलंदी जे लाइ लड़ंदा हुआ, पोइ काफ़िरनि जो जेको बि माल, खाधे पीते जी शइ हथ ईंदी हुई, दुनिया धन दौलत ॾोकड़ वग़ैरह, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो अमर हूंदो हुयो, सभु साड़े छॾियो, पूरे छॾियो, लोढ़े छॾियो, तव्हांजे लाइ हराम आहे। पर अल्लाह पाक मूं ते करम कयो, मुंहिंजे उम्मत ते अल्लाह ताला महिरबानी कई। या रसूल अल्लाह छा थियो? पाण फरमाइनि था, रब करीम जी ज़ात बाबरकात इहो करम कयो आहे, प्यारा हबीब लड़ाईअ जे दौरान, जंग जे दौरान, इस्लाम जे सरबुलंदीअ जे वास्ते अव्हां खे काफ़रनि जो जेको बि माल अचे, तोखे ई तुंहिंजे उम्मत लाइ हलाल आहे, वञी खाओ,
यो तव्हांजे लाइ मां रब करीम जे ज़ात बाबरकात हलाल करे छॾियो आहे इन हलाल खे इस्तेमाल कयो सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमाइल था चौथी शइ ही आहे नुसरत बिर्रु बिमसीरत शहर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे हीअ नेमत नसीब फरमाई आहे त दुश्मन जे साम्हूं ईंदो आहे ॾिसंदो आहे पोइ डिॼंदो आहे पोइ रोब थींदो आहे त दुश्मन साम्हूं अची वियो पर पाण फरमाए था मुते कादर जो करम आहे जो महीने जे पंध ते हुजां पर दुश्मन मूंखां ॾकंदो पियो अल्लाहु अकबर या रसूल हक चार यार नुसरत बिर्रोबे अल्लाह ताला मां मोहम्मद करीम खे उहो रोब अता फरमायो आहे जो मुंहिंजो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजो पर मुंहिंजो नालो ॿुधी डिॼंदो पियो पर रहमत लिल आलमीन तां कुर्बान वञा दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर रहमत वारो नबी अहिड़ो त शफ़ी को हिकु दफ़ो मुंहुं पवे त वरी दोस्त थी वञे जे बि हबीब जो दीदार कयो जेको बि नबी पाक जे आॾो आयो दुश्मनी विसरी वई हबीब जो गुलाम बणिजी वियो अहिड़ो गुलाम बणिजी वियो पर पुठाला छा खां छा चवंदो हो पर जॾहिं हबीब जे चेहरे खे ॾिठई त सभु दुश्मनियूं ख़तम अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो वाक़ियो हदीसुनि में ईंदो आहे त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा जेके दुश्मन हा उहे सरकार ते तोहमतूं हणंदा हा चरियो थी पियो आहे ॿियो पढ़ाएसि थो बादशाही जे वठण जे नियत सां हे वॾेरो थियणु थो चाहे असांजे मज़हब जी मुखालफ़त थो करे अहिड़ा तरह तरह जा तोहमतूं ऐं इल्ज़ाम मुंहिंजे हबीब ते हणंदा हा हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि हयो हुओ माज़ अल्लाह त हिन खे जिन थियो आहे पोइ जिन जे करे जीअं जिनाई माण्हू लहर कंदा हल ऐं ॿोल ॿोलींदा हल चवनि था मोहम्मद ते माज़ अल्लाह जिन जो असर आहे पोइ नयूं नयूं ॻाल्हियूं थो घुरे लात मनात उज़्ज़ा हुबुल वुद वग़ैरह जेके बि असांजा बुत हल उन्हनि जी मुखालफ़त रुॻो इन जे करे थो करे त हुन ते जिन जो दौरो थो पवे हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे नानाणे ख़ानदान मां हिकिड़ो परे खां महबूब जो माइट हो मामो पियो थियो संगन में उन हुज़ूर खे हिकिड़े अची चयो था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो भलो आहे ॾाढो सुहिणो आहे 40 साल मके में रहियो आहे कॾहिं बि तो अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे पर आउं सम्झां थो हाणे तोखे जिन वरायो आहे आउं हिकिड़ो भोपो वठी थो अचां जिनाई आहे ॾाढा फीणा भला पढ़ंदो आहे जंहिं ते फीणो पढ़ियो अथई उहो चङो भलो थी वियो आहे यमन में रहंदो आहे मुंहिंजो यार आहे हथु आयो त ख़र्चु आउं पंहिंजो करे वठी ईंदुसि तो ते फीणो पढ़ाईंदुसि तूं चाक थी वेंदी रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायूं था ओ फलाणा मूंखे जिन कोन्हे न का फीणे जी ज़रूरत आहे न वरी तकलीफ़ करे हुनखे वठी अचां चई न तोखे कहिड़ी ख़बर महबूब खे ईअं थियो थी वियो इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो मके जे शहर में जो दाख़िल थियो त उहो इत्तफ़ाक़ सां यमनी जिनाई मुंहुं पइजी वियुसि अरे यार मूं त तोखे पे आसमान ते ॻोल्हियो ऐं पंधु करे यमन अचां हा उठ भाड़े कयां हा ख़र्च कयां हा सफ़र कयां हा पर तूं अची अचे ॻाल्हि कहिड़ी आहे जे मुंहिंजो भाणे जो आहे नालो हुनजो मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जिन पकड़ियो आहे अहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं थो करे जो कॾहिं बि असां हुनजे ज़ुबान खां अॻे कोन ॿुधियूं हुयूं असांखे पक्का त हुन ते जिन जो दौरो पियो आहे तूं वारो कर फीणो पढ़ जेका चवे ॿकरी चवे उठ चवे गऊं चवे ढगी चवे जेका चवंदे सां तोखे ॾींदुसि पर मुंहिंजो भाणे जो चङो भलो करे हुन चयो मुंहिंजो नालो आहे मूं जंहिं ते फीणो पढ़ियो आहे सो चङो भलो आहे मूंखे ॾेखार हिकिड़ो दफ़ो जिन पढ़ंदोसांसि फीणो त जिन छॾे वेंदुसि असीं बि जिनाइन ने वेंदा आहियूं न वारो रे वारो Ollie Production. शरण का माई घरां कावड़जे शरण के माईअ खे घर जो कमु तपाए लाबारो तपाए गुड तपाए पोइ छा चवंदी बाबा मूंखे जिन थियो आहे वठी हलो गाजी शाह ते वठी हलो कलंदर ते वठी हलो फलाणे पासे पोइ ग़रीब ओॾे त कोन पहुचंदो चवंदो तरस भला टंडरे जे परियां हिकिड़ो जिनाई सुझे थो तंहिंखे वठी थो अचां पियो वॾो खणी मच ॿारींदा
सुरदाई आणींदा पोइ जुंडा छुड़िया पिया हूंदा ओड़े पाड़े जूं न्याणियूं सियाणियूं मायूं अची गॾिबियूं हो बेपर्दा थी वेहंदा बेपर्दगी कंदा न को हया न को शर्म न का गैरत बच्चन जे विच ते विहारींदा मुंहिंजा दा लठ जो जहिड़ो ज़ीपट हूंदो ओ ख़ुदा जा बाना कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ बणा अल्लाह पाक जे शरीयत पाक जी बेहुरमती न कर इलाज सुन्नत आहे मता तूं सम्झे ऐं हज़रत मुर्शिद करीम पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े वारनि रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आहे जंहिं घर में शरीयत आहे जंहिं घर में पर्दो आ जे घर में पाकाई आ जे घर में 5 वक्त नमाज आ जे घर में कुरान जी तिलावत आ उते जिन्न ईंदो ई कोन तड़ कोन लाहियूं वुज़ू कोन कयूं मुंहिंजा अदा नमाज कान पढ़ूं पर्दो कोन्हे को हया कोन्हे को अल्लाह जो कुरान याद कोन्हे को घरनि जे अंदरि शरीयत पाक जो यादगीरो ई कोन्हे को पोइ उते जिन्न न ईंदा ॿियो हाथी ईंदा ओ मजादा तू शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात व सलाम जी दामन वठ जे रसूलुल्लाह जी दामन वरती खुदा ताजा बेड़ा ही पार फरमाए छॾिया रस्मू रवाज बिदअतुन वारा नाजायज़ कम हराम कम शरीयत जे खिलाफ कम छड़े जो अल्लाह पाक जे हबीब जी शरीयत पाक जी दामन वठो आलमन सां वास्तो रखो आलमन खां मसइला पुछो आलमन खां दीन जी ॻाल्हियूं सिखो इंशाअल्लाह ताला जंहिं वटि दीन आहे तंहिं वटि सभु कुझु आहे बहरहाल ॻाल्हि डिगी थी वञे ओ जिनाईअ खे वठी सिधो रसूलुल्लाह वटि आयो हीअ असांजो नौजवान वारो करे फीणो पढ़ेसि हुज़ूर करीम खे जी मां तो ते फीणो थो पढ़ा अहिड़ो फीणो पढ़ंदुसि जो मूं राज छॾाए छॾिया तूं बि छुटी वेंदे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ जिनाई तूं फीणो पोइ पढ़जा तरस त आउं थो तो ते फीणो पढ़ा अल्लाह अकबर कबीरा केड़ो थो पीड़ो पड़े पाण शुरू फरमाइन था अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा उन जिन्नाई महबूब जो यो फीणो मुबारक मसनून खुतबो आ गौर सां जो ॿुधो उन जे दिल में घिरी वियो हबीबन करीमन खे अदब सां तो अर्ज़ करे ओ सोहणा कुर्बान वञाए ॿी हरत पढ़ मुंहिंजे प्यारे रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात जंहिंमहिल ॿियो दफ़ो पढ़णु शुरू कयो आहे मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मूं अञा ॿियो दफ़ो शुरू कयो आहे अञा जो ॾिसां त जिन्नाईअ जे अखियुनि मां नार पिया वहनि अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे रोवण शुरू करे ॾिनई हबीब जी ज़ात बाबरकात अञा ॿियो दफ़ो ख़ुतबे मुबारक खे पूरो कयो आहे जेको वठी आयो हुउसि उन ॾे निहारे चवे थो ओ बेवकूफ़ तूं थो चवीं त हिन खे जिन आहे ख़ुदा जो कसम आहे हिन खे जिन कोन्हे त सचो मुहम्मद नबी आहे ऐं फौरन थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो हो मुझे हबीब जे फीणो पढ़ण आयो हो नबी करीम जे ला माज़ अल्लाह हू पंहिंजे पर में त जिन्न कढण आयो है पर हबीब अहिड़ो अल्लाह पाक जो प्यारो खुतबो पढ़ियो ऐं कलाम पाक पढ़ियो जो हुन जो जिन्न निकिरी वियो कुफ्र हलियो वियो मुस्लमान थी ईमान आणे वेही वियो हबीब फरमाइनि था त मूंखे अल्लाह ताला या तौफीक अता फरमाई आ जो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजे पर मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खां डिॼंदो रहंदो भली दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर जे रूबरू ईंदो त इहो हाल हूंदो हो दिल खसाए हबीब जो गुलाम बणिजी वेंदो सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम वरी दुरूद बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम हा सही मां 4 ॻाल्हियूं पाण फरमायो कुल घणियूं मिलियूं आहिनि मूंखे घणियूं अबा
पाण फरमाया 5 शयूं अल्लाह ताला मूंखे अता फरमायूं, 4 ॿुधो आहे। पाण फरमाया 5 शइ अल्लाह ताला मूंखे ही अता फरमाई आहे। अॻियां नबी हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं को ॻोठ जो नबी, को देह जो नबी, को तालके जो नबी, को परगिणे जो नबी, को कंहिं ज़िले जो नबी, को कंहिं सूबे जो नबी। पर ईअं बि थियो जो हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 2-2 नबी हूंदा हुआ। ईअं बि हो। इब्राहिम अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, इस्माइल अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हज़रत लूत अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हिकिड़ो ई ॻोठ आहे 3 नबी। इसहाक अलैहिस्सलाम चौथो साॻे ॻोठ में। वरी अल्लाह पाक जा प्यारा नबी हज़रत मूसा साॻे ॻोठ में, हज़रत हारून अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम साॻे मुल्क ऐं शहर में, उन साॻे इलाइक़े में वरी हज़रत याकूब अलैहिस्सलाम। अल्लाह तबारक व तआला जा प्यारा नबी हिकिड़े ई टाइम ते मुख़्तलिफ़ नबियनि में मुख़्तलिफ़ ज़माननि में हूंदा हुआ। ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइल था त 5 शइ अल्लाह मूंखे अता फरमाई आहे जो ॿिया नबी मख़सूस ॻोठनि जे लाइ हा। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे रूह ज़मीन जो मुहम्मद नबी बनाए मोकिलियो। मशरक़ का मग़रिब ताईं, शिमाल का जुनूब ताईं, बुइस्तु इलल अहमर वल अस्वद। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे अहमर अस्वद ॻाढ़नि अछनि कारनि जा अरबन अजमन जे लाइ सभिनि जे लाइ नबी बनाए मोकिलियो आहे। ॿिया नबी महदूद ज़माने जे लाइ हुआ ऐं मूंखे अल्लाह ताला सॼे जहान जो नबी बनायो आहे। पर उन में बि फ़र्क़ु आहे। ॿिया नबी एसी ताईं नबी हुआ जेसी ताईं दुनिया जे तख़्ते ते मौजूद हुआ। पर मां मुहम्मद करीम बुरके मटाइण खां पोइ बि क़यामत ताईं नबी आहियां। असांजो नबी हयातुन नबी, चओ असांजो नबी नबी करीम जी ज़ात बाबरकात दुनिया मां बुरको मटायो आहे, विसाल कयो आहे। लेकिन ख़ुदा जो नबी अॼु बि पंहिंजे मज़ार में, पंहिंजे रोज़े पाक में, पंहिंजे क़ब्र अनवर में ईअं ज़िंदा हो अहिड़े तरीक़े सां जीअं ज़ाहिरी हयाती में सिद्दीक़ ऐं फारूक सां कचहरियूं कंदो हो। अॼु बि साॻे तरीक़े सां मुस्तफ़ा जी फारूक ऐं सिद्दीक़ सां कचहरी रोज़े में जारी आहे। खुदा जे हबीब जा 2 गुलाम मुस्तफ़ा सां गॾु आहिनि न रोज़े में। आहे को जे ड्रासोड़ी शरीफ़ में हाजी कोनो कावड़े आयो छा? हाजी वरी डिॼी आहे त अलाए मथां बोस्की जो पटको मौलवी साहब घुरंदो अलाए छा। वे अदा वे खोड़ हाजी अल्लाह नसीब करे हिकिड़ो राज माना उथे हाजीअ जो नालो खण त अधु मसीहत थी खणी थिए। एतिरा हज ते वञो, अल्लाह सभु कुझु ॾिनो अथव, कोशिशि कयो। नबी से फरमाइनि था जंहिंखे दौलत आहे, पैसो आहे, ॾोकड़ आहे, ज़मींदारी आहे, हज ते नथो वञे त जेकॾहिं मरंदो त यहूदी थी मरंदो। अल्लाह ताला तव्हांखे असांखे मदीनो पाक ॾेखारे, बैतुल्लाह जो हज नसीब फरमाए त मुंहिंजा अदा महबूब पाक जा 2 गुलाम अबू बकर सिद्दीक़ ऐं फारूक आज़म अॼु बि मुस्तफ़ा सां रोज़े में गॾु आहिनि या न आहिनि?